आयो काथों जायो असां मंगणी जायो काथों जायो सेतु तेरे जा हां जी मुंहिंजे भाउ खे खणी विया 4 ॾींहंनि में गोली लॻण त आराऊं जो पार अस्पताल में गेदास डॉक्टर मुस्तफा खां को पैसा वठी खाधा आहिनि राति थाणे असांखे चयो सिविल तां खणी वञो असां उते रखंदासीं सिविल मां खणी थाणे ते अची रखियऊं हुनजी इलाज न पटी न दवा का शइ न मिलण था असां सां ज़ुल्म ज़हनी मरीज़ बि आहे बीमारी हुनखे कुझु थी बि सघे थो 55 साल जो हुकूमत केरु आहे असां को ॿुधाए अस्सलाम वालेकुम